था कि असां हिन खां पहिरियां बि ॿुधायो हिकिड़ी आम डिस्कशन गिलगित बल्तिस्तान जे इलेक्शन जे दौरान पूरे पाकिस्तान से शुरू थी त गिलगित जा माण्हू छा था चाहिनि, उहे गिलगित बल्तिस्तान लाहौर बणाइण था चाहिनि या कराची बणाइण था चाहिनि। ऐं हाणे मुंहिंजे फ़ैसिलो अची वियो आहे जेका इहा डिबेट पर गिलगित बल्तिस्तान जी पहिरीं सुञाणप आहे, न उहो लाहौर आहे न उहो कराची आहे, उहो हिकिड़ो ख़ूबसूरत जन्नत जहिड़ी हिकिड़ी सरज़मीन आहे ऐं उनखे उन हिसाब सां ई अॻिते पंहिंजी सुञाणप क़ाइमु बि रखणु घुरिजे। ऐं मुंहिंजे ख़्याल में जेके उनजूं ख़ूबसूरती ऐं टूरिज़म जे हवाले सां जेको उतां जूं प्लेसिस आहिनि उनखे असां वधीक डेवलप करे सघूं था। ईंदड़ वक़्त में फ्यूचर में पाकिस्तान में सियाह जो जेको आहे ट्रेंड अञा वधीक थी वञे, टूरिज़म वधाए ऐं उन में असांजा ख़ूबसूरत इलाइक़ा जेके आहिनि उहे वर्ल्ड वाइड ऑलरेडी पंहिंजी जाइ ते ऐं नालो करे वेठा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे जॾहिं इंटरनेशनली माण्हू बि किथे वञे थो ऐं हिल स्टेशन विज़िट करे थो त उहो ॿुधायो त उन्हनि जा रिव्यूज़ आहिनि त हिल स्टेशन पाकिस्तान खां बहितर ॿियो किथे बि न आहे। बिल्कुलु इहो ई आहे नाज़रीन, बल्तिस्तान सयाहत जे हवाले सां इलाही ज़्यादा ख़ूबसूरत जेको आहे सूबो आहे ऐं पाकिस्तान जो सिंगापुर उनखे चए त ग़लति न हूंदो। जेका उते हरियाली आहे, पहाड़ आहिनि त माण्हू बाक़ाइदा करे रश कंदा आहिनि त पाकिस्तान में बि जेको आहे असां वटि अहिड़ा का मौजूदु आहिनि त असां तव्हांखे लास्ट टाइम बि जॾहिं इलेक्शन खां हिकु ॾींहुं पहिरियां असां हिन जे मथां ॻाल्हि करे रहिया हुआसीं त असां पंहिंजे तरफ़ां तव्हांखे रिकमेंड बि कयो त तव्हां ज़रूरु ॾींहंनि में इलेक्शन मुकमल थियण खां पोइ ज़रूरु रुख़ कजो। वरी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त स्कर्दू जे मक़ाम ते हिकिड़ो अहिड़ो प्लेस आहे जेको पहाड़ बिल्कुलु टॉप ते कोल्ड डेज़र्ट मौजूदु आहे, यानी रेगिस्तान जॾहिं बि ॾिसंदा आहिनि त उहो रेगिस्तान गरम हूंदो आहे। तव्हां थर पार्क जो रेगिस्तान ॾिसी वठो या सऊदीअ जे इलाइक़नि में हलिया वञो त तव्हांखे हुते गरम तपियल रेगिस्तान ईंदा, लेकिन पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो अहिड़ो वाइड रेगिस्तान मौजूदु आहे जेको कोल्ड आहे, उहो पहाड़ी जी बिल्कुलु चोटीअ ते मौजूदु आहे जेको कंहिं अजूबे खां घटि न आहे। इहा बि ॻाल्हि आहे, कुदरत जा करिश्मा आहिनि ऐं ख़ूबसूरत सरज़मीन जेका पाकिस्तान मिली आहे असां पाण लिकी आहियूं। सभ खां पहिरियां त मुबशिर असां जेके मौसम आहिनि, अगरि चारई मौसम के मुल्क आहिनि त इहा बि वॾी गनीमत आहे। असां वटि अहिड़ा दुनिया में मुल्क आहिनि जिन में 12-12 महीना सॼो साल सिर्फ़ु बर्फ़ थी रहे त उते उतां जी एग्रीकल्चरल एस्पेक्ट्स उनजूं पाण डैमेज थियनि थियूं। काफ़ी मौसम उते ग्रीनरी माण्हुनि खे ॾिसणु कान्हे, उते एॾी सख़्तु थधि आहे ऐं बर्फ़ आहे जो माण्हू बेज़ार थी वञे थो। असां वटि त अलाह जो शुक्र आहे हर क़िस्म जा मौसम आहिनि, हर क़िस्म जा मुल्क जायूं आहिनि। असां चाहियूं त असां थर डेज़र्ट घुमूं, असां चाहियूं त असां कोल्ड डेज़र्ट घुमूं, सो हर क़िस्म जी वैरायटी आहे। बिल्कुलु इहे ई आहे। इलेक्शन जे हवाले सां की अपडेट हलूं त हल्का 1 में पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अमजद हुसैन 1594 वोटनि खां खटियो आहे। उन खां पोइ हल्का 4 जो जेको आहे अली अख्तर उहो 7670 वोट खणी पहिरें नंबर देन। उन खां पोइ ज़ुल्फ़िकार मुराद 2628 वोटनि खां सोभारो थियो आहे। ॿिए तरीक़े सां तौक़ीर मेहदी शाह, हिननि जा जेके वालिद साहब आहिनि मेहदी शाह, उहे हींअर बल्तिस्तान जा गवर्नर बि आहिनि ऐं उहे बि जेको आहे 4320 वोटनि खां हल्का GB7 खां जेको आहे उहो विन करे विया आहिनि। उन सां गॾु दाना शाह हल्का 9 ते ऐं उन खां पोइ हल्का 10 ते नासिर अली ऐं उन खां पोइ दीगर सारी असां वटि रिपोर्ट्स मौजूदु आहिनि जेके खोड़ सारे वोटनि खां सोभारो थिया। हाणे नेक्स्ट उन जो जेको अमल थियणो आहे उहो हुकूमत ठाहिण जे मथां थियणो आहे। वरी मयाल कल्ह थी आहे, कल्ह सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ साथ थी जंहिंमें नून लीग जो वफ़द बि मौजूदु हुयो, पीपल्स पार्टी जो वफ़द बि मौजूदु हुयो, जंहिंमें बिलावल भुट्टो ज़रदारी बि मौजूदु हुया। त उन दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ उन मुलाक़ात में थोरी तंज़ो मज़ा वारी गुफ़्तगू थी जेका ॿाहिरि आई आहे असां वटि पहुचे। त हुन में वज़ीर आज़म शहबाज शरीफ साहब सदर आसिफ अली ज़रदारी खे खिली करे त बिलावल भुट्टो ज़रदारी तव्हां खां ई मूंखां सुठी कंपेन हलाए आयो आहे। आसिफ ज़रदारी साहब उन्हनि खे जवाबु ॾिनो त बिलाख़िर पुट कंहिंजो आहे। त इहे बि जेके आहिनि माना हाणे तंज़ो मज़ा वारो सिलसिलो शुरू थी वियो आहे। असां इलेक्शन जी गेमा खेलीसीं, बाक़ाइदा माना वॾी हॉट डिबेट थी रही हुयूं, तकरीरूं थी हुयूं, गरम जोश जूं तकरीरूं थी रही हुयूं। को सिंध जे मथां तनक़ीद, कराचीअ खे तनक़ीद जो निशानो बणाए पियो त वरी जेके कुझु ॿिया आहिनि
उहे वरी पंजाब जे मथां ॻाल्हि करे रहिया हुया। अहिड़ी तरमीम जे हवाले सां बिलावल ज़रदारी साहब ॻाल्हि कई, लाहौर जे हवाले सां उन्हनि कुझु पॉइंट्स रेज़ कया ऐं हाणे बिलाख़िर मुक़ाबिलो कंप्लीट थियण खां पोइ जेको आहे सॼी सूरत साम्हूं वई आहे।